अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नदीर लहु वला मुशीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व नबियना व मौलाना व मुर्शिदना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फ़ज़लन कबीरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके मोहब्बत सां वेठा उहे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफाति व तक़दी लना बिहा जमीइल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यात व तरफ़उना बिहा इंदका अला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात من जमील खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। किथे कलरो ज़मीन कारी, किथे कलरो ज़मीन कारी प्या थकजी हारे बिजहारी किथे जबलन पहाड़न में गुलन जी गुलजारी अदा रबवा बारी जिए करे हू करीम वा। हजार हस्तियों जमाने में, हजार हस्तियों जमाने में पर मोहम्मद जे न मटभाया घुमे जो सजण जे धरतीअ ते मिठी सुरमो करे पाया अदा उन जो उम्मती आया कंदो मशर अंगलाला हसा। साडी किस्मत लकी हो गई, साड़ी किस्मत लकी हो गई, मक्की हो गई, मदनी हो गई, सानू मिलिया हुसैन दा नाना साड़ी जन्नत पक्की हो गई। काबिल सत एहतराम मुझा मुअज़्ज़िज़ बुजुर्गों ए भाइरो, अल्हम्दुलिल्लाह कंबर शहर में असांजे बिरादर मुकर्रम हजरत मौलाना खालिद महमूद चांडे साहब ही जलसो रखरायो आ। दुनिया वारो उहे खुश नसीब इंसान हैं जेके महबूब मुस्तफा सा मोहब्बत था कन,
दुनिया के अंदर को वडेरन जा नारा हणदो आ, को भोतारन जा नारा हणदो आ, को सरदारन जा नारा हणदो आ, पर जमाली महले वारो अज उन मोहम्मद जा नारा लगा हन जंहिंजा नारा अर्श ते भी लगा। मोहब्बत सां चओ न ताकि ख़बर पए त मौलवी मुजाहिदन में वाज तो करे। अर्श ते मुस्तफा जा नारा लगा। एड़ो नबी आ, हर एक नबी आयो नबूवत महदूद आ। जी असां वट को चांडियन जो वडेरो आ, रेसा को मक्सन जो आ, को गोपांगन जो आ, को कंहिंजो आ। अगे नबी आया, को कौम जा आया, के गोठ जा आया, के इलाके जा आया, पर जरे मोहम्मद आयो रब ऐलान कयो त अगन जो भी नबी मोहम्मद आ त पोयन जो नबी भी मोहम्मद आ। एडो अजीम, एडो हलीम, एडो बुर्दबार, एडो शफीक, एडो करीम मुसलमानों अवां ऐं असां के नबी मिलियो आ जेते इंसान त आशिक हा पर अर्श भी मोहम्मद ते आशिक हो। अर्श भी मुझे सजण ते एड़ो नबी मिले। अब दुनिया के अंदर के सरदारी मिलंदी आ, हे सरदार हो, हिन जो अबू हो तडे पाण थियो। अब अइया है न अबू सरदार हो तडे सरदारी मिली आ, डाडो सरदार हो तडे सरदारी मिली आ, पढ़ डाडो सरदार हो। बाबा सरदार न हो पैसे जे करे सरदार थियो, बाबा सरदार न हो नौकरी जे करे सरदार। अब इए थींदो आ न थींदो आ, पर जमाली महले वारो मुस्तफा जा गुलामो कंबर वारो मुझे मोहम्मद के डाडे अब्बे जे करे सरदारी न मिली आ, मुझो मोहम्मद आदम जो भी सरदार आ। मोहब्बत सां चओ न अब्बे डाडे जे करे सरदारी, मुझो मोहम्मद हजरत आदम जो भी सरदार हो, हजरत नूह जो भी सरदार हो, हजरत ईसा जो भी सरदार हो, हिन उम्म जो सरदार आ। पर क़यामत जे उथदा से तमाम नबियन वलियन बुजुर्गन कुतबन गौसन अब्दालन हत्ता के रसूलन जो भी सरदार मोहम्मद हूंदो। सुभान अल्लाह चो त मां वाक़ियो ॿुधायां मक्की शरीफ जो। मक्के जो ज़मानो आ, डुकर अची वियो आ, मींहुं नथो वसे, डुकर अची। मक्के जा 32 सरदार गड थिया। घणा? 32 सरदार गड थिया। गड थी करे उन्हनि चयो रत में हथ बोड़े बैतुल्लाह जे गिलाफ के चुंबड़ंदासीं। जे मींहुं वसियो त ठीक, न त गिलाफ के न छड़ींदासीं। उन बुख ते न गिलाफ जो पकड़े बीहंदासीं। ठीक आया सजी रात बैतुल्लाह जे गिलाफ के चुंबड़िया हन, मींहुं नथो वसे। सुबह जो ऐलान थियो मर्द अलग अचो, मायूं अलग अचो, बार अलग कयो। मर्द हिन पासे देन, मायूं हिन पासे देन, बार अलग हिन। बार भी रोवन था, मर्द भी रोवन था, मायूं भी रोवन थियूं। रब मींहुं वसाए पर मींहुं नथो वसे। उन नंढन बारन में तुंहिंजो मुंहिंजो सरदार मोहम्मद बीठो हो। न यार बेवफाई न कर, अञा शुरू ही न थियो। नंढो मोहम्मद बीठो हो मासूम उन बारन में। चाचो अबू लहब बीठो हुआ, अबू तालिब बीठो हुआ, अबू जहल बीठो हुआ, उतबो शेबो बीठो हुआ, वडा वडा सरदार बीठा आहिनि। सॼी रात हणी हंध कयऊं, मींहुं नथो वसे। मंझंदि टाक थी वई आहे, पघर वहनि था, बुख ते उञ ते बीठा आहिनि। बैतुल्लाह जो गिलाफ चुंबड़ी बीठा आहिनि, चप खुश्क थी विया आहिनि, उञ बुख हे, मींहुं नथो वसे। महबूब सुरी आयो, चाचे अबू तालिब जो दामन पकड़े, चाचा इजाजत दे, मां दुआ घुरा त मींहुं वसंदो। चे न बच्चा, नंढन जो कम न आहे, हिते सरदारनि जो कम। साईं जन मूं पोइ मोटो ॿारनि में भी मुसलमानों कलमे वारो मुंहिंजो दिलबर नबी अनवर नबी आमना जो लाल महबूबे जुल जलाल तय्यब ताहिर नबी। ॿारनि में बीठा, हे सदको वञास, ॿारनि में भी मुसलमानों कलमे वारो बीबी वरी चाचो हो। चाचो अबे जी जाए ते हूंदो, चाचो अबे जी रहम चयो छो जो अगे ही मुंहिंजा सजण रही मां। रब करीम फरमायो वमा अरसलनाक
इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह कुरान में फरमायो कायनात वारो मुझो मोहम्मद के इंसान जिला रहमतन आए, हैवानन पखिन परिंद ला रहमतन बल्कि पूरे जहान लाए रहमत बनी आयो। ओ रहमत वारो मोहम्मद वरी सुरी आयो चाचा मां दुआ गुलामी वसंद चवण लगो न बचन ही बारन जी गाल न हिते सरदारन जी गाल हलंदी हिते सरदारन जी इज्जत जो मसलो। ओ मुसलमानो कलमे वारो मुझो महबूब मदीने जो मीर आमना जो लाल उमर जो नंढो वापस मोटी बारन में वियान प्यों दफ़ो सुरी आया चाचा मां के इजाजत दे मां दुआ गुलामी वसंदो। आखिरकार ये लफ्ज बिन सरदारन बुधा जनाब अबू तालिब के चवण लगो ही केजो पुट्रा चही मुझो भाटियो ही मोहम्मद बिन अब्दुल्ला ही ओ शहजादो जे जे जमण ते सितारन भी जशन मलायो आसमान ते खुशी कयो जे जे जमण ते दुनिया के खुशी मिली जेके जमया मक्के पाक में शाम मुल्क जो महला तू नजर पियो अचन जेके चोॾहं जे चंड का वधीक सुणा हो ही उहो मुझो बच्चो मोहम्मद चवण लगा यार सजी रात गुजरी वई मींह नथो बसे यार मजंदा पगर में वांदा चप खुश्क थी विया भुख लगी आ मींह नथो बसे छॾे इन मासूम मोहम्मद के ता थे जमाली माले वारो मता को हेरो कयो नथो खेरो चले ही देवबंदी गुस्ताख रसूलन खुदा जी ज़ात जो कसम असा का वधीक को इज्जत अजमत मोहम्मद जी बयान न तो करे सके। अगर शक शुबा थई हिन जलसे में बुधाया तो मुझ मोहम्मद केडी इज्जत वारो हो केडी अजमत वारो हो नंढड़ो बार चवंता यार अमीर न तो वसे न बार के अगते आणियो जरे मोहम्मद आयो बैतुल्ला जी बरसा बीठो महबूब दे सब तकंदा मींह वसे दुआ कर महबूब चवे तो मां दुआ न घरंदुस चई यको चई दुआ घरंदुस दुआ हाणे फरमाए न घरंदुस। जनाब अबू तालिब जो बच्चा यको जो चई पे मां दुआ घरा महबूब चयो जेड मला मां दुआ पे घरा तहां दुआ पे घरो त मां काथे हो चे तू बारन में बीठे महबूब फरमाए हाणे तहां बारन में दो बीहो त मां मोहम्मद दुआ घरा न यार मजो न है वापस अचो न ता बारन में बीहो दुनिया वारन के रब देखारियो हिकड़ा हुंदा चीफ सरदार बाबा चीफ सरदार मतलब छा है हेठिया सरदार जडे वो चीफ अचे त हुन जी हैसियत गालायो वडो सरदार अचे त भोतारन कमदारन हिन हेठियन दिस रब बुधायो त अबू जहल तू भी सरदार आ अबू लहब तू भी सरदार आ पर मुझो मोहम्मद सरदार अचे त उते आदम भी न भी सके कहां जी शाहसियत जो बीठा हो बारन में भी हो। मुसलमानों कलमे वारो पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी लिखियो अल्लाह उन जी कब्र ते किरोड़े रहमत नाज़िल फरमाए उन लिखियो हो महबूब मुस्तफा करीम जी चयो सरदारन के कावड़ वती कल्हो गोबार नंढड़ो असा के चवे दो पोते भी हो कुछ अकुलमंद भी हुंदा आहिनि जेके ज़हन ते हलंदा आहिनि समझंदा आहिनि हक़ छा आहे बातिल छा आहे सच छा आहे कूड़ छा आहे दुनिया जे अंदर रब इहो शऊर ॾिनो घणन चयो यार बाहर भी तॾिसो बारन में भी तॾिसो ओ जमाली माले वारो कब्र जा गयोर मुसलमाना जिए जो सरदार बारन दे विया महबूब मुस्तफा रुगो नेण मथे खया अल्लाह महबूब हिए जो नेण क्या बादल अचण शुरू थी विया महबूब मुस्तफा ही चेरो मुबारक मथे कयो वडफड़ो मींह वसी छो न वसे जो रब हिन कुरान में फरमायो वद्दुहा वद्दुहा रब फरमाए मुझा सुना कसम मां रब के तुझे चमकंदर चेड़ ॾिसो जेको जेका शइ ठाहींदो आहे न उन वटि उन जी अहमियत न हूंदी आहे
सदको वञा ठाहे भी रब थो कसम भी रब थो खणे ठाहे भी कसम भी ठाहे भी वो कसम भी वो वद्दुहा रब शो कसम खई अल्लाह फरमाए एड़ो सोनो न पैदा क्यों आ न क़यामत ताणी कंदुस मौलाना खालिद महमूद मुझो महबूबा मजी सोचा त हिन सा मोहब्बत मां क्या बियो को अब महबूब दुनिया के अंदर जेके आशिक हुंदा उन जी सोच छा हुंदा महबूब मूसा होते मूसा खाए मूसा पिए मूसा कदो जे बियो को इन दे तके भी अल्लाह रब फरमायो ओ मुसलमानो महबूब मोहम्मद मुझो महबूबा पर तव्हां के दई छयो इते पाबंदी ना है त मोहब्बत न क्यों इते आ त मोहब्बत क्यों त जन्नत जाम महबूब मुझो आ दई छयो मावा थोड़ा थोड़ा मुसलमान एड़ो महबूब जो मुसलमानों कलमे वारो अबू किरसाफा रज़ियल्लाहु ताला अन्हु उमर जो नंढो यहूदी जो बार मासी जे घर में मासी जूं बकरियूं चारींदो आ तरे मानी टुकुर मिलंदो आ जडे बकरियूं चारे मानी टुकुर मिलंदो हिकड़े दफे अबू किरसाफा रज़ियल्लाहु ताला अन्हु एटो घर में कचहरी कंदे कंदे महबूब मुस्तफा के गालायन अबू किरसाफा चवन महबूब के न गालायो अजा अबू किरसाफा मुझे मोहम्मद के डिठो ही ना है अगे ही दिफा पो करे छो जो अल्लाह उनके अकुल दिनो न गालायो छो था गालायो आखिरकार न मुड़न अबू किरसाफा फरमाए हाणे इयो महबूब दिसणो पवंदो हाणे दिसणो यार तंग क्यों मुसलमानों कलमे वारो बकरी छोड़े जरे अबू किरसाफा बाहर आयो ये जो बाहर आयो ओ जिते हबीबन करीमन जो दीदार छो आमना जे लाल जो दीदार छो सरताज लंबिया जो दीदार जो ओ जमाली माले वारो बाग तेरे वारो कब्र जा गयोर मुसलमानो ये जो मुझे हबीब जो दीदार छो वो अबू किरसाफा सामने आयो बी करे जब तो सुना अल्लाह न भुलाए रब न बुलाए बाकी तवा सच्चा रसूल हो तवा नबी हो साईं तवा रसूल हो महबूब फरमा बचा किए तो के खबर पे चए साईं ही चेड़ो कूड़ जेड़ो ना ही चेड़ो कने गलत न तो थी सके इन नबी खां सवा बे के जो न तो थी सके उमर नंढी दस महबूब फरमा हाँ बचा मां नबी हाँ अल्लाह जो रसूल साईं कलमो पढ़ायो पण फरमा अबू किरसाफा कलमो पढ़ दे यार तकलीफ मिलंदे जानी ही जान तुझे मत कुर्बान तू कलमो त पढ़ा इमाम लंबिया कलमो पढ़ायो धनारा कलमो पढ़ंदो तो अचे कलमो पढ़ंदो तो अचे घर में बेटा कचहरी लगी पई कचहरी में चवंदे चवंदे चवंदा फलाणो माण्हू वॾो सुणो आ अबू किरसाफा चवे तो मुझे मोहम्मद भी वडो सुनो फलाणो वडो सुनो अबू किरसाफा चवे मुझे मोहम्मद भी वडो सुनो फलाणो वडो अदीब अबू किरसाफा तो चवे मुझे मोहम्मद भी अदीब फलाणो वडो हसीना वो जवाब दींदो तो ने मासड़ नाराज थी पियो अबू किरसाफा घर मुझे में तो रहे खाए मुझे तो मां मुखालिफत तो क्या तू उन जी तारीफ तो करे पांजी जाल के चई पांजे भाणजे के समझा अगर समझे त ठीक आ न त घर छड़े असा इनन के रहाईदासी भेण पांजी भेण के चए पांजे पुत्र के समझा महबूब जी तारीफ तो करे जेके सुबह शाम असां गारियूं ॾींदा उन जी तारीफ चवेस न करे न त घर मां कढी छड़ींदी सांव अमड़ाए बच्चा घर मां निकरंदासे काडे विंदासे बेघरों मुसलमानों कलमे वारो अबू किरसाफा बाज़ारो पधार रहे चतो अम्मा फैसलो अम्मा जे हवाले तू आए मासी मेहरबानी कयो बच्चा केड़ी मेहरबानी हो के मेहरबानी इया एकड़ो दफो मनी दीदार करे तो महबूब के दिसी जो मदीने जे मीर के दिसी
ॾिसी अचो ॾिसण खां पोइ अगरि चयो छॾे त मां छॾे ॾींदोमांसि यादि रखो दुनिया ही ॿई औरतूं संभरियूं वञो महबूब जो दीदार करे अचो ॿई ॼणियूं आहियूं पुछा कंदियूं थियूं अचनि तव्हां में मोहम्मद कहिड़ो महबूब ॾे वठी आयो ॿई ॼणियूं आहियूं महबूब जो दीदार कयो अथनि वापसि मोटी आयूं अबू किरसा दरवाजे ते बीठो आहे हेॾा अमर थी अचे होॾा मासी थी अचे साम्हूं बीह करे चयो त मासी ख़ुदा जो वास्तो थी सचो ॻाल्हाइजा महबूब जो दीदार करे आई आहे मूंखे ॿुधा त मुंहिंजो दिलबर कीअं आहे मुंहिंजो हबीब कीअं आहे मुंहिंजो सरताज लंबिया कीअं आहे मासी चवे थी अब्बा तुंहिंजी अमर जो ई त ख़बर न आहे पर मां जीअं ई मोहम्मद खे ॾिठो उते उते मोहम्मद ते फिदा थी कलमो पढ़ी मोहम्मद जी गुलाम बणजी आई आहे मोहब्बत सा यारा बेवफाई न मुसलमानों कलमे वारो मां पे अर्ज कयो रसूल ओ जमाली महले वारो हे कुरान अजीम हिदायत वारो कुरान ये ना है आयो हलदो मक्के का अर्श का आयो मक्के शरीफ में मदीने में आखिरा आमना जो लाल वो वक्त भी याद जो आमना जो लाल दारे अरक़म में सहाबा के कुरान तो पढ़ाई दे सहाबा के बुखदी लगे को वड़न जा पता दो खाए पन खाई पाजो गुजर दो करे आखिरकार हिकड़े दी सहाबा जे अखन में लड़का ज़ारो कदार रोवंता एडो करोड़ था तो इमाम लंबिया पुछा दो करे ओ मुजा साबियो छा थियो साईं वो दी कदई दो जो सरियाम आजान दीदा से सरियाम नमाज पढ़दा से सरियाम कुरान जी तिलावत करदा से अबू जहल तदा दो जुल्म कयो ओ मुसलमान कलमे वारो जरा तवज्जो कयो अज गुनाहगार ए बेदार मौलवी वाइस तो करे उन जो वाइस बुधण लाए हजारे मानू प्या अचन सवे मानू प्या अचन हेड मुंजो दिलबर नबी इमाम लंबी है सरताज लंबी खतीब लंबी रईस लंबी वो मोहम्मद जेते अर्श भी आशिक वो मोहम्मद जेते हरनी भी आशिक वो मोहम्मद जेते वण भी आशिक वो मोहम्मद जेते जमीन भी आशिक वो मोहम्मद जेते अल्लाह जी हर एक मखलूक आशिक वो मोहम्मद अचे तो अबू जहल जी ताक जे सामो भी करे अबू जहल के कुरान बुधाए तो अबू जहल चवे तो केरा चे मोहम्मद चे ही जादूगर ही मां गल्ला चरियो हणो से पत्थर हणो से पत्थर ताणल महबूब जो खून मुबारक वए तो आखिर कर मुझे महबूब जी ज़ुबान अता दे रब जो कुरान सुभान अल्लाह तो रब जो कुरान पढ़ा अल्लाह तो फरमाए इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू ला शरीक लहू ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन महबूब फरमाया दुनिया वालो मुझी नजर मुझो न्याज मुझो निवड़त मुझो सजदो मुझो रुकू मुझो हलन मुझो वेहण मुझो खाण मुझो पीण मुझी शादी मुझी गमी मुझी खुशी सिर्फ अल्लाह लाया अबू जहल चे मोहम्मद कुरान न बुधदा से पाजो कुरान बंद कर ओ जमाली महले वारो महबूब जा दीवानो दिल ते हथ रख यार बुधा त सही असा कुरान जी तिलावत न कई से पर पंज वक्त मस्जिद में आजानी दियो मौजूद आजानी दो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आजादी दुआ ओ मुसलमानों तुझे कारोबार खा अल्लाह वडो तुझी निंद्र खा अल्लाह वडो तुझी औलाद खा अल्लाह वडो तुझे व्यापार खा अल्लाह वडो बुद्धि अण बुधो करे छड़ो से आजान बुद्धि से गदह जी खिदमत न छड़ी से आजान बुद्धि से ढोरन जी खिदमत न छड़ी से आजान बुद्धि से घर न छड़ो से आजान बुद्धि से
टच फोन हथ में आ मोबाइल न फिटी कैसे आसान बुद्धि से बेहयाई न छड़ी से आसान बुद्धि से टीवियों बंद न कयूं से आसान बुद्धि से होटल न छड़ियो से मुसलमानों कलमे वारो अज तू होटल छड़न ला तैयार नहीं अज तू घर छड़न ला तैयार नहीं अज बच्चा छड़न ला तैयार नहीं हेडे दिल पर नबिया बदुहा जे चेहरे वारो नबिया सजो खून में लथपथ लगो पियो आखिरकार महबूब बेहोश तो थे महबूब बेहोश था अमा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला ना उमर जी नडड़िया सैकड़ो मानू शख्स वयो दरवाजो खड़काए चयो ए मोहम्मद जा घर वारो तवा जो मोहम्मद अबू जहल जी ताक जे सामू बेहोश अबू जहल तशद्दुद करे रहो पत्थर हणी रहो मुसलमानों कलमे वारो को बिना ने तो छो जो महबूब जा बचड़ा पुत्र दंडा जेके वफात करे न्याणी अमा फातिमा ज़हरा गिलास पानी जो भरंदी ढोणंदी थी अचे उमर जी नंढिया ओ मक्के वारो बुधायो मुझे बाबे तवा सा छा कयो भला तवा सा अटकायो तो तवा का कुछ घुरो थे कि फातिमा कुछ भी न बचवे तो अहद 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 अकेलो अल्लाह इहातत रवा अल्लाह मुख्तार कुल अल्लाह आलिमुल गैब अल्लाह हाज़िर नाज़िर अल्लाह हर शय जो मालिक अल्लाह फातिमा दे हर शय जो मालिक अल्लाह वही लात ज़ात मनात कादे वींदो इन जे करे चवे सिंह न चे अमा फातिमा फरमायो कि इहा गाल अज मोहम्मद जी न्याणी भी इहा गाए पे त मुश्किल खुशा हिका जे जो नालो अल्लाह हाजत रवा अल्लाह कार साज अल्लाह मुख्तार कुल अल्लाह खड़ो पत्थर हणो नबी जी न्याणी के जे क़यामत जो दी थे मुजो बाबू चवे रब मां त दीन ते कुर्बान थी आए पर पांजी औलाद भी दीन ते कुर्बान करे आयो मुसलमानों कलमे वारो ही महबूब मुस्तफा जी कुर्बान दिलबर नबी जी कुर्बान जेहे खून वहाए ही कुरान साताणी पुजा उलमा तवा के बुधाइंदा न हजरत बिलाल तती रेती ते हजरत खुबैब टांडत ते हजरत अम्मार के शहीद कयो थो ने हजरत यासर के शहीद कयो थो ने बीबी सुमैया के बाध कयो थो ने तकलीफ हुन तबी हुनन जो जान वने त वने पर रब जो कुरान न छरीदा से असा नमाज पढ़न ला तैयार न सदाईदा मुसलमानो केरो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह असा मुसलमान कलमो पढ़ियो वाह ओ मुसलमान कलमो तो पढ़ियो थी पर कलमे जी माना त बुधो जे अल्लाह का सिवा को भी माबूद नाही अल्लाह का सिवा को भी मोहम्मद अल्लाह जो रसूल मुसलमानों जने अल्लाह का सिवा को भी माबूद नाही हजरत साईं बेरवारन लिखियो हजरत साईं अब्दुल मुजीब उस्ताद मोहतरम उहे भी फरमाइदा है न त मुशरिक न के नचे बो जेको कब्रन जो सजदो करे हे भी मुशरिका नमाज जो टेमा आजान थी अचे हे पांजे ढोरन ढगन जी खिदमत हो करे आजान जो टेमा हे पांजी औलाद जी खिदमत हो करे अल्लाह जे मुकाबले में न औलाद के तरजीह दिनिया इहो भी मुशरिक इन जे करे मुसलमानों अल्लाह जी इबादत क्यों मुसलमानों कलमे वारो मां पे अर्ज के उन्होंने सब कुछ छजो दीन खातिर हजरत अब्दुल्ला बिजाद इन्होंने जो लक़ब महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टचे थो नंढो बारा कलमो थो पढ़े महबूबा फरमाया बच्चा अब्दुल्ला जी मुजा साईं पुट कलमो तो पढ़े दो पर बच्चा तकलीफ ईंदई साईं तवां जे मथो जान भी कुर्बान मुसलमानों महबूब कलमो पढ़ायो आ कलमो पढ़ंदो थियो अचे अबू चवे तो अब्दुल्ला कलमो पढ़ियो दी हाओ बाबा कलमो पढ़ियो थो निकर पर मुझे घर मां निकतो हजरत अब्दुल्ला साईं घर मां निकतो महबूब जी खिदमत में रहो आमना जी लाल महबूब जुल जलाल तैयब ताहिर मोहम्मद जी खिदमत में मुसलमानों कलमे वारो हजरत अब्दुल्ला साईं जिंदगी गुजारे थो आखिरकार महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जो ऐलान कियो हजरत अब्दुल्ला साईं महबूब सा गडो उते हजरत अब्दुल्ला के बीमार साईं जे
झोल में महबूब जे अखिन मुबारकन में लड़को फरमाए तो अब्दुल्ला ओ यार अब्दुल्ला मुझे करे अबो छड़ी अमल छड़े पर बचा एड़ो हाल जो अज मुझे झोल में तू वफात करे यार रोए तो इन जे करे त मौत अचे हजरत अब्दुल्ला फरमाए न साईं जो खुशी मौत जो भव नाए मैणो त खट ते भी आ पट ते भी पर अज आमना जे लाल जे झोल में मरा तो वरी खुश नसीब आया रिवायात में हजरत महबूब मुस्तफा खयो हजरत अब्दुल्ला के गुस्ल जाराए कफन पर आए हजरत अब्दुल्ला के कब्र ते आंदो थन उलमा का पुछा क्यों लिखियो पियो आ जेको वफात करे उनके कब्रिस्तान में रिश्तेदार दफन कन हजरत अबू बकर साईं बीठो हो रिश्तेदार हो महबूबा फरमा अबू बकर है तुजो नाई ही मां मोहम्मद जो जरे कब्र मुबारक में लाता हूं हजरत उमर हजरत उमर खे उमर छा थियो थी चे कुर्बान अब्दुल्ला तो मुझो अबू अम्मा वाह जा भाग थी जो मोहम्मद जो दामन मिली वियो थी मुसलमानो कलमे वारो एड़ो नबी मिले इन जे करे याद रखो दुनिया आमना जो लाल महबूब जुल जलाल तैयब ताहिर मोहम्मद मिलियो थी हसीन में हसन नबी जमीलन में अजमल नबी कामिलन में अकमल नबी हिकड़े दफे आमना जो लाल महबूब जुल जलाल मक्के जी घिटिया में गुजर पाकन अबू जहल वेठो 12 दोस्त गॾु अबू जहल चवे तो ओ नौजवानो ही केरो चवंदा ही अब्दुल्लो अपे जो जई मोहम्मद बिन अब्दुल्लो के यार ॾिसो त सही गरीब जो बार चवे तो तमाम नबी हा बियो खिली करे चंदन न ही नबी नाए जादूगरो टियो चवे तो न ही त चरियो आमादल्लो जो तो चवे तो न हिन सा जिन गडा जिन तस जे गो रहनुमाई कंदो तस महबूब बुधंदो गुजर कंदा था वञन आखिरकार अबू जहल समेत वे 12 दोस्त थियन महबूब मुस्तफा जे कड लगाइल को चरियो तो चवे को जादू कर दो चवे को जिन्न जा लकब बोझे मुसलमानों कलमे वारो महबूब न्यारे फरमाए ओ नौजवानो यार शादियो तव जो मोहम्मद के तंग कयो थो कलमो पढ़ो न पढ़ो तवा जी मर्जी हो मां त इस्लाम खणी आयो हो मां त अमन खणी आयो हो मां त मोहब्बत खणी आयो हो मां त प्यार खणी आयो हो मां त जन्नत जो सामान खणी आयो हो मर्जी तवा दी सब चवंदा साईं तू नबी पाण फरमाओ मां नबी साईं जे तू नबी त पंहिंजो चेहरो मुबारक पर्दे करो मुसलमानों कलमे वारो मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो चेहरो मुबारक पर्दे कयो आ वे 12 नौजवान हेठ थियो के कख खयो के भितर खयो के पन खयो के मिट्टी खई के छा हटायो 12 मुठ बंद कई तो बंद कयो बंद करे फरमायो मोहम्मद असाडे तक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हारियो 12 चवंदा सोना जे नबी खुदाय असाजे हथ में चाहे आमना जे लाल महबूब जुल जलाल तैयब ताहिर मोहम्मद फरमायो ओ नौजवान मां बुधाया जा इया शय बुधाए त तहां जे हथ में चाहे यार बेकदरा हो मोहब्बत साचो सुभान अल्लाह महबूब जे इश्क में मानू रोडन ते नारा हणदा हन ए वो इश्क भी अजायो होदो आ फायदो कोन ही त मोहम्मद जो इश्क आ जेको असा के जन्नत ताणी पुजाइंदो मुसलमानों कलमे वार अबू जहल जो यार आसान सवाल कयो थवस अबा यो सवाल आसान हथ बंदा अंदर छाए अबू जहल चवे तो आसान सवाल कयोस मां भी हिकड़े दफे आजमायो मांस पत्थरन जी मुठ भरे वियो मांस मोहम्मद जे तू सच्चो रसूल आ बुधा त मुझे हथ में चाहे महबूब फरमायो अबू जहल मां बुधाया जइया छे बुधाए के साईं जे इया छे बुधाए त पोत नूर नला नूरा पोत बिस्मिल्लाह महबूब अञा इए चयो अबू जहल जे हथन में पत्थर कलमो पढ़ना अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल
पत्थर कलमो पापड़न अबू जल उछलाए चे जादू उनके चरे के खबर नहीं तही वो मोहम्मद आज ते पत्थर भी आशिक है ही वो मोहम्मद आज ते वण भी आशिक मुझो मुर्शिद अली तो फरमाए हजरत अली शेर खुदा असा जिहाद ते हूं जिहाद मोटिया से साईजन के थकावट थी साईजन सुता उसते सुमी पिया मचो साई परे वण है ओडे हलो थोरो आराम क्यों पर फरमाए न माहिते सैया साईजन उसते सुता सावण जा डीहा सुमी पिया न सुमन हा त मोजिजे जी की खबर पई हा साईजन सुता जिए जो वण होया जेके जमीन चीरे मोहम्मद जे मथो करे रब जी कुदरत आ न रब चेस महबूब हिते सुम इन वण खे तुंहिंजे कदमन में पेश कया दुनिया वारन के खबर पए त मोहम्मद ते इंसान त आशिक हा पर वण भी आशिक मुसलमानों कलमे वारो एड़ो नबी मिलियो थी अलीम बुर्दबार शफीक करीम नबी मिलियो थी मानू बस सिर्फ इन जे करे नफरत कन बुधो उन्हनि ॾिठो बुधो ॾिठो नथन हे देवबंदी गुस्ताख रसूलन बाबा अली के न मनीदा न हजरत इमाम हसन के न मनीदा हजरत इमाम हुसैन के न मनीदा महबूब मुस्तफा के न ओ सदको वना जे न मन्यू हा त ही पटका शोर पायूं न मयूं हा त ही डाड़ियूं छो न मन्यू हा त ही दिलबर कुरान सा मोहब्बत सीनन में छो हुजे हा कुरान जा हाफिज ऐं आलिम छो हुजो इन जे करे महबूब फरमा अल कुरान मा अल अली अल अली मा अल कुरान दुनिया रो भुलजो न महबूब फरमाया जाते कुरान उते अलिया जाते अलिया उते कुरान मां बस आचो मां आखिरी गालियो कदू मुसलमानों कलमे वालो जरा तवज्जो जाते कुरान उते अलिया जाते हजरत अलिया उते रब जो कुरान आत वटी अला अम्मा साण जे घर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो ओ मुजी अमड़ ही मुजा अब अमड़े मुजा बचड़ा का दिन साईं बाहर निकली जे अगर मोहम्मद करीम के अमड़ दी फरमाए अली हुजे गोले अचे पण फरमाए अम्मा जे अली नाए त केड़ी वडी गल इन शहजादन जो नानो मोहम्मद मौजूद मां वना तो गोले तो जमाली माले वारो मुस्तफा जा गुलाम ओ हुसैनी सदाइण वारो ओ मुजा भा घर में वेठो हुसैनी सदाइण वर अज दिल जूं खिड़कियूं खोल मुजो बयान ॿुध सुणे अली जो शान पे बुदाया इमाम हसन हुसैन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जो आया इमाम हसन हुसैन बई मिन रहा महबूब मुस्तफा दनार का पुजा के मुजा बच रहा साईं ही बई ते हेरा इमाम लंबिया सरताज लंबिया खतीब लंबिया रईस लंबिया ये जो आया बई शहजादा निंद्र पिया बिन जी ज़बान ते रब जो कुरान हो महबूब सुरी आयो साथ के याद कर शायद अब हम याद कदा दो पाण फरमायो जी जो वेजवाया से एकड़े जी ज़बान ते सूरह यासीन बे जी ज़बान ते सूरह रहमान ओ मुसलमानो ओ हुसैनी सदाइण वारो वही जड़ा कुरान पा पढ़न पर कुरान भी ठाए ठाए क्या पढ़न अजो हिन जी कुरान सा लगे कान बाबा मो हेदरी सदको वना हेदरी उहो आ जे वट रब जो कुरान मुसलमानों कलमे वारो कुरान हजरत अली वट महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा बचड़ा दे पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी लिखो जरा तवज्जो कजो आमना जो लाल महबूब जुल जलाल बैठो बानी ढूंढ दिया है साईं अली जे घर जो अजीब मंजर सी आई आयो पाण फरमा चा दिसी आई साईं ॾिठम अम्मा साण अम्मा फातिमा तु ज़हरा रज़ियल्लाहु
अल्लाह ताला न एकड़े हथ सां इमाम सगोरे के लोडे पी बेसा चंद्र लाए पी ये कदे कदे अमल के निंद्र अची वयो ज़बान ते कुरान दस कुरान ठाए ताए दी पढ़े पी घो भी पाण तो लबे चंद्र भी पाण पे वाले महबूब फरमाया मां तो के खबर काने यो पी के हलाइण वारो लोडण वारो केर चंद्र हलाइण वारो केर साईं मुके खबर काने पाण फरमायो चंद्र हलाइण वारो मिकाइल इमामन के लोडाइण वारो जिब्राइल सलाम अजा मोहब्बत सा चवना सुभान अल्लाह बुधाइयों पे वजाए जरा तवज्जो कजा महबूब मुस्तफा आयो ये जो आया ओ हुसैनी सदाइण वारो जरा तवज्जो कजो मुझो दिलबर नबी आयो इमाम नबी आयो सरताज नबी आयो खतीब नबी आयो रईस नबी आयो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पान फरमायो अम्मा मुझा बचड़ा का जी जो आवाज बुझो हजरत इमाम हुसैन साईं डोड़ो आयो भजतो आयो हेडो हसन साईं आयो सजे पासे का हुसैन साईं आयो खबे पासे का हसन साईं आ रू तो चवे चाचा अज मासम ओ मुंजा बाबा नाना अज मासा खेडो हसन चवे तो ना नाना अज मासा खेडो छो जो महबूब पाजे बचन सा खेडो सीरत जे किताबन में लिखियो पिया कड़े कड़े पाजे कुलल मुबारक देखण दो कदे सजदे जी सूरत कदा पुठन मुबारक ते शहजादा वेंदा जरा तवज्जो कजो उलमा इकराम अची जो कारी हजरत नात खान आया जरा तवज्जो कजो महबूब मुस्तफा सजे पासे का हुसैन साईं खबे पासे का हसन साईं नाना मासा खेड हु चवे तो न मासा खेड महबूब विचते आ अमा फातिमा तु ज़हरा आहे बाबा मा तवां दी दिल जी ख्वाहिश समझी भैया पाण फरमा मा चो तुझी दिल की घुरे त हुसैन सा खेडो आओ साईं तुझी दिल की घुरे त हसन सा खेडो पाण फरमाओ हसन वडो मुझी दिल जी ख्वाहिश मा हसन सा खेडो बाबा जे असा सा खेडो हजरत हुसैन नाराज थी दो पाण फरमा मा हजरत हुसैन के नाराज थियण जी जरूरत ना है छो त हजरत हसन जे पासे रमाया त हजरत हुसैन जे पासे दा जिब्राइल आहे मुसलमानों कलमे वारो एडी वडी इज्जत अहल बैत दी सिर्फ इन कुरान जे करे मां पे अर्ज के हुए 12 जणा बीठा है साईं असा जे हथ में छा बुधायो नबी हो असा जे हथ में छा महबूब फरमाए तो मां बुधाया तुझे हथ में छा है कखू दो वाकई कखू ही हो पाण फरमा मां छा बुधाया तुझे हथ में पत्थर हूंदो मां छा बुधाया तुझे हथ में मिट्टी हूंदी महबूब नाला खणदो वने हथन में चुरप अची आई हथ खुली जा उन हथन जे अंदर पत्थरन ठिकरन मिट्टी फितरन सब जो अशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहद अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु साईं मनन न मनन असा बेजानदार बेज़बान छवी या गवाही दीदा से त तू अल्लाह जो रसूल आई मुसलमानों कलमे वारो अर्ज कयूं पे वन्या वो नबी मिलो थो जेते पत्थर आशिक वो नबी मिलो आ जेते हैवान आशिक वो नबी मिलो आ जेते बणा आशिक वो नबी मिलो आ जेते जमीन आशिक वो नबी मिलो आ जेते अर्श आशिक वो नबी मिलो आ जेते सहाबा आशिक वो नबी मिलो आ जेते जिन आशिक वो नबी मिलो आ जेते हूरू आशिक वो नबी मिलो आ जेते फरिश्ता आशिक वो नबी मिलो आ जेते संबरा आशिक वो नबी मिलो तो खुदा जी सजी खुदाई मोहम्मद फिदा है मोहम्मद आशिक मुसलमानों तेरे रब करीम फरमाया दुनिया दे अंदर असा तवा जना रब नाराज न थे रब राजी थे नमाजी का पूजा कर मकसद अल्लाह राजी थे कारी का पूजा कर मकसद अल्लाह राजी थे आलिम का पूजा कर मकसद अल्लाह राजी थे मौलवी का पूजा कर मकसद अल्लाह राजी थे हाजी का मकसद अल्लाह राजी थे रब करीम
हेड़ा मकसद इन कुरान में बुधायो अल्लाह फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ मुझा दिलबर चवेद अगर चांदा अल्लाह असा मोहब्बत करे तब मोहब्बत की अलामत याद रख तो मोहम्मद सा मोहब्बत कर तमा अल्लाह भी मोहब्बत कर। पीर साहब लिखियो हज़रत साईं कारी अल खुर्रा मौजूद है। पीर साहब लिखियो मशर जो मैदान थी दो सिज मथो जमीन ड्रामे जी नफ्सा नफ्सी जो आलम होंदो मानो परेशान होदा महबूब जी उम्मत जो हिकड़ो गुनाहगार मलाइका कुटे सटे जहन्नम जे तरफ हजरत साईं मौलाना मोहम्मद कासिम सुमरो भी यो वाक़या बयान कदो महबूब मुस्तफा के हजरत आदम अलैहिस्सलाम चंदो ए मोहम्मद मुझो महबूब थी जी बाबा तो सर कयो हाओ बच्चा दिठुम तुझो गुनाहगार उम्मती जहन्नम जे तरह तो मलाइका कुटींदा सटींदा वटियूं पा वञन महबूब मुस्तफा डोड़ंदा ईंदो अचे करे उन पंहिंजे उम्मती जे हथ में हथ विझंदा हथ विझी करे चवंदो न छॾींदो मांस जहन्नम जे तरफ न छॾींदो मलाइका चवंदा साईं हुक्म जा पाबंदो रब करीम हुकुम कयो असां जहन्नम जे तरफ वठी वेंदासीं पाण फरमायो न छॾींदो मांस। आखिर ही भी त दादलो नबी ही भी त हलीमा गुरदबारा शफीका करीमा रहीमा हसीना जमीला कामिला अकमला तय्यबा अत्यबा अशरफ ही मोहम्मद फर फरमाई दो न छड़ीनो मास रब जो हुक्म तीनो फरिश्तो वापस कयोस मुझे बाने के मोटी दा मीजान ते तराजू थी अचे करे अमाल खदा निमाना नेण खड़ी करे चवंदो ओ सदको वजाए अग में ही तराजी जा पुड़ा तो तोरिया थर को भी अमल काने को साईं रुगो गुनाह गुनाह वधिक शर्मिंदो न कयो आमना जो लाल पियदो हेरो गुनाह क्या वी दो महबूब पाजे जन्नती लिबास जुबे मुबारक में आता हण दो हथाणी करे जमालन जा कयोर मुसलमान ओ जमाली महले जा कयोर मुसलमान ओ खोपांगन जा कयोर मुसलमान ओ चाडन जा कयोर मुसलमान कबर शहर जा मुसलमान महबूब जा गुलाम महबूब पर्ची कदंदो बे तराजी जे पुड़ में रखदो सीर जे किताब में लिखियो पियो जी जो तराजी जे पुड़ में रखदो वो पुड़ सबर का पारी थी दो वजन में बदी वी दो फैसलो थी दो इन बाने के जन्नत में मोकलो जदे जन्नत में वी दो चदो कुर्बान वना ओ मुजा हबीब आमना जलाल सुना वदा एहसान कई थोड़ा कई अमल को भी रो खुदा ते न पर्ची ते चाओ बाबू फरमाई दो बच्चा तो के खबर नहीं जमाल जे महल कब्र शहर जे अंदर तकरीर जो वायदो हो मौलाना खालिद मामूद प्रोग्राम रखे हो मौली नदीम आयो वाइस कहना जरे मोहम्मद जो नालो पे खड़े तो मोहब्बत में प्यार में सब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाचो तवा जो दुरूद मलाइका मुझे रोजे में पुजायो साईं जमाली महले कब्र शहर जे अंदर फलाने फलाने जे पुत्र तवा ते दुरूद पढ़ो वो दुरूद में संभाले रखो मुसलमानों कल में आओ एडो वफादार नबी जो को भी कम ना चे कम चढ़वारो आमना जे लाल तेरे अर्ज कयो थे वदा आमना जे लाल कुरान असा के हदियो दिनो कुरान असा के तोहफो दिनो अल्लाह इज्जत है कुरान में रखी अजमत है कुरान में गैरत है कुरान में अदब है कुरान में ही कुरान हुआ जो हजरत बिलाल के अर्श ते जुतिया जा आवाज महबूब के बुधन में आया ही वो कुरान जो हजरत बिलाल जो शान वधाए पे वो कुरान जो अबू बकर सिद्दीक पढ़ो इन कुरान जे करे उमर फारूक पढ़ो अयूब मुसलमान जो कुरान पढ़ दो अल्लाह उनकी दुनिया में तो इज्जत कदो पर आखिरत में भी इज्जत करे चली अब शेख अब्दुल कादिर जिलानी महबूब सुबानी असा डिठो भी न से जो दुनिया उन सा मोहब्बत ही करे हजरत साईं बेरवारा हजरत साईं अब्दुल करीम अल्लाह उन जी कब्र ते करोड़ रहमतू करे अजो दुनिया उन जी तारीफ भी करे असा डिठो भी न असा उन जे करामतन को वाक़ुफ भी न अजो दुनिया चवे पी बेरवारो हो सिर्फ इन दिल पर कुरान दी करे
अब ईअं आहे न क़ुरान जे करे वॾी इज़त आहे। हज़रत साईं अमरोटी हज़रत साईं हालेजी शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरो ॿिए हंधि न वञो। असांजो शेखुल क़ुर्रा हज़रत मौलाना साईं कारी मोहम्मद आलिम अल्लाह हुन जी क़ब्र ते करोड़ रहमत नाज़िल अता फरमाए। साईं कारी साईं मोहम्मद आलिम मदनी जॾहिं क़ुरान पढ़ंदा हा मोहम्मद अली मदनी साहब अल्लाह हुन जी क़ब्र ते करोड़ रहमत करे। अल्लाह जॾहिं क़ुरान पढ़ंदा हा त माण्हुनि जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी ईंदा। साईं कारी साहब जो क़ुरान ॿुधूं साईं वरी उन जो फर्ज़ंदा जेके बि उन जा क़ुरान पढ़ंदा इहा इज़त अज़मत सिर्फ़ हिन क़ुरान जे करे। अब आहे न क़ुरान जे करे माण्हू दुनिया जे अंदरि मशहूर थियण जी कोशिश कंदा आहिनि त मशहूर थियूं पर मशहूर तॾहिं थींदो जॾहिं दिलि भर क़ुरान सां मोहबत कंदा। मूंखे हिकिड़े दोस्त चयो साईं मां टिकटॉक ते ॾिठो तुंहिंजो बयान किल पई 5000 माण्हुनि ॿुधो आहे ऐं उनखे लाइकियूं कयूं अथनि। मुस्लमानो चइबो त 5000 मुस्लमान सिर्फ़ मां जहिड़े गुनाहगार जो वाइज़ ॿुधी लाइकियूं था ॾियनि। दुनिया में लखे मुस्लमान आहिनि जेके क़ुरान खे ॿुधी करे क़ुरान खे शेयर बि कनि पिया लाइकियूं बि ॾियनि पिया ऐं मोहम्मद जी तारीफ़ बि कनि पिया। इन जे करे जेको मूंखे अल्लाह न ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असुल हज़रत साईं जो हुकुम हो तॾहिं मां आयुसि अल्लाह रब करीम खां दुआ आहे हिन तॾहिं मां अर्ज़ु कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान मुंहिंजी उमिरि छा आहे तव्हां जे अॻियां मौजूदु आहे हिन क़ुरान जे करे। अल्हम्दुलिल्लाह रब जा एहसान कश्मीर ताणी बलोचिस्तान ताणी ईद खां हिन 12 ते कश्मीर प्रोग्राम आहे ईद खां पोइ 3 प्रोग्राम बलोचिस्तान आहिनि। तव्हां जे ॻोठ में उमिरि इहा आहे इन उमिरि में अल्लाह मुहम्मद जो ग़ुलाम बणायो अॼु दुनिया जे अंदरि जेको असां फ़ाइदो वरितो आहे उहो कंहिं बि न वरितो आहे। भलो खाइण भलो घुमण भलो गाॾियुनि ते अचूं पिया वञूं पिया। कॾहिं असांजे वॾनि बि न ॾिठो साईं कारी सजादा साईं कारी साहबा ॿिया आलिम जेके आया बा कॾहिं ॾिठव त बिना गाॾी जेके पंध अचनि भली गाॾी जो माण्हू तजुब कंदा आहिनि मौलवनि वटि इहे गाॾियूं आयूं काॾनि इहे सिर्फ़ हिन दिलि भर क़ुरान जे करे। तव्हां क़ुरान जा थियो दुनिया तव्हांजी थींदी वमा अलैना इल्लल बलाग।